नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾालूं त अवाम के घरनि ताईं महदूद रखण ऐं ॿियनि हुकुमनि ते अमल दरामद यकीनी बणाइण वारे मामलनि ते मुशावरत थी आहे। वक़्तु अची वियो आहे त कुझु ॾुखिया फ़ैसिला कया वञनि। वॾे वज़ीर फ़ैसिलनि ते अमल दरामद लाइ राब्ता कया आहिनि। मुसावाब जो चवणु हो त हुकूमत खाधे पीते वारे शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल रखण खे बि यकीनी बणाईंदी। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह पारां सख़्त फ़ैसिलनि ते अमल दरामद लाइ गवर्नर, कोर कमांडर, DG रेंजर्स ऐं IG सिंध खां राब्ता करे छॾिया आहिनि। अवाम के घरनि ताईं महदूद रखण ऐं ॿियनि हुकुमनि ते अमल दरामद यकीनी बणाइण वारनि मामलनि ते मुशावरत जारी। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾालूं त अवाम के घरनि ताईं महदूद रखण ऐं ॿियनि हुकुमनि ते अमल दरामद यकीनी बणाइण वारे मामलनि ते मुशावरत थी आहे। वक़्तु अची वियो आहे त कुझु ॾुखिया फ़ैसिला कया वञनि। वॾे वज़ीर फ़ैसिलनि ते अमल दरामद लाइ राब्ता कया आहिनि। मुसावाब जो चवणु हो त हुकूमत खाधे पीते वारे शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल रखण खे बि यकीनी बणाईंदी। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह पारां सख़्त फ़ैसिलनि ते अमल दरामद लाइ गवर्नर, कोर कमांडर, DG रेंजर्स ऐं IG सिंध खां राब्ता करे छॾिया आहिनि। अवाम के घरनि ताईं महदूद रखण ऐं ॿियनि हुकुमनि ते अमल दरामद यकीनी बणाइण वारनि मामलनि ते मुशावरत जारी।